कंदकोट में जुल्फकार अली सुबरो जी रिपोर्ट मुजिब सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बेनज़ीर इनकम सोर्स प्रोग्राम ऑफिस में मुस्तहिक ईंदड़ औरतन जी तज़लील करण ऐं एजेंटन खिलाफ STP हाउस खां एहतिजाजी रैली कढी वई। बेनज़ीर इनकम सोर्स प्रोग्राम जी ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी तालका सदर मुर्तज़ा सब्ज़ोई, पप्पू चाचड़, ख़ादिम बलक, जावेद सब्ज़ोई ऐं ॿियनि कई। अॻवाननि चयो त अमलदारनि पंहिंजा एजेंट ॿाहिरि बीहारे छॾिया आहिनि, जेके हर ईंदड़ वेंदड़ मुस्तहिक औरतनि खां 1000 खां 1500 रुपया गैर कानूनी कटौती करे रहिया आहिनि। जंहिं मुस्तहिक वटि रिश्वत ॾियण जी सघ न आहे, इन्हनि जी तज़लील कई पई वञे। असीं आला इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त सूफ़ी सलामत बजारणी ख़िलाफ़ कार्रवाई करे मुस्तहिक औरतनि खां थींदड़ कटौती खे रोकरायो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाजी तहरीक खे वसी करे छॾींदासीं। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿिरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध तरक्की पसंद पार्टी पारां बेनज़ीर इनकम सोर्स प्रोग्राम ऑफिस में मुस्तहिक ईंदड़ औरतनि जी तज़लील करण ऐं एजेंटन खिलाफ STP हाउस खां एहतिजाजी रैली कढी वई। बेनज़ीर इनकम सोर्स प्रोग्राम जी ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी तालका सदर मुर्तज़ा सब्ज़ोई, पप्पू चाचड़, ख़ादिम बलक, जावेद सब्ज़ोई ऐं ॿियनि कई। अॻवाननि चयो त अमलदारनि पंहिंजा एजेंट ॿाहिरि बीहारे छॾिया आहिनि, जेके हर ईंदड़ वेंदड़ मुस्तहिक औरतनि खां 1000 खां 1500 रुपया गैर कानूनी कटौती करे रहिया आहिनि। जंहिं मुस्तहिक वटि रिश्वत ॾियण जी सघ न आहे, इन्हनि जी तज़लील कई पई वञे। असीं आला इख्तियारनि खां मुतालबो था करियूं त सूफ़ी सलामत बजारणी ख़िलाफ़ कार्रवाई करे मुस्तहिक औरतनि खां थींदड़ कटौती खे रोकरायो वञे। ॿी सूरत में असां एहतिजाजी तहरीक खे वसी करे छॾींदासीं। सलामत बेचारानी के हटाओ, होगा मरना होगा, जीना होगा मरना होगा, सलामत के हटाओ, सलामत के हटाओ, सलामत बेचारानी के हटाओ। जारी आहे जारी रहंदी, जारी रहंदी, जैसी मारो मारी रहंदी, जारी रहंदी। सूफी सलामत के हटाओ, नारे कादिर नारे शेख, जिए कादिर जिए शेख, नारे सूफी सलामत के हटाओ, नारे सूफी सलामत के हटाओ। जॾहिं भी मुझे ऑफिस में आयो वहां कोई भी दोस्त है, पप्पू अचे ॿियो के मगे सके तो असां तो जी उहा काॻाल न आहे महिरबानी खुदा काबले एतिराम चंद्र सजा सजा असां जा सजा नाली न आजो।